उदासी टेक यूट्यूब चैनल में तव्हां सभिनी प्यारनि खे खुश आमदीद। दोस्तों हलूं था जी अपडेट में। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त काफ़ी दोस्तनि जा इहे कमेंट भी आया पापनगर ड्रामे के बारे में। उन खां पहिरियां ॿुधाईंदुसि तव्हांखे नंढो अर्ज़ु कंदुसि त हिन उदासी टेक यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर करे छॾींदा जीअं तव्हांखे का भी अपडेट मिस न थिए। ऐं हलूं था जी पंहिंजी अपडेट की तरफ़। कमेंट कहिड़ा आहिनि? कमेंट दोस्तनि जा इहे आया आहिनि त बाबा पापनगर ड्रामे में अब्बास गुल उडाणो हीरो आहे या यानी साईं निसार शाह जेको हिते शेरदिल जो किरदार करे रहियो आहे असली हीरो इहो आहे या राबेल छोकिरी जेका आहे असली हीरो हिन में किरदार हीरो जो इहा करे रही आहे। उन सभिनी दोस्तनि खे जवाबु ॾींदुसि त उन्हनि खे पंहिंजो जवाबु हिन वीडियो में मिली वेंदो। दोस्तों मां ॿुधाईंदो हलां त ख़ासि करे जेके राबेल छोकिरी आहे सॼी कहाणी इन थी आहे, यानी हिन खे तव्हां हीरो तौर ते मञी सघो था। उन सां गॾु जेको मल्हार बीठो आहे छो त अॻिते हली इन छोकिरी सां मल्हार जी शादी थींदी ऐं राबेल सां, ऐं इहे हिकु थी वेंदा यानी इहे ज़ाल मुड़ुस थी वेंदा ऐं इन्हनि जो जहिड़ो भला सां हली रहियो आहे अॻिते वधी वेंदो। यानी इहो ॿई हीरो ऐं हीरोइन थींदा ऐं पापनगर ड्रामे में अॻिते कहाणी मेन इन्हनि जी आहे। साइड हीरो साईं निसार शाह यानी शेरदिल हूंदो ऐं होॾां सारंग भी आहे साइड हीरो जे हिसाब सां। असांखे ॾींदा इजाज़त। लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा।